चेहरो वा इस सूरत ने जाना खा के जान जहाना खा। सुभान अल्लाह। इस सूरत में जाना खा के जाने जहाना खा। सच आखा ते रब दे शाना खा जिस शान तो शाना सब बढ़िया। रसूलुल्लाह जे चेहरे अनवर खे रसूलुल्लाह जा साहबी सगोरा दिसंदा हो थी वेंदो हो। रसूलुल्लाह जो साहबी सगोरो हज़रत अब्दुल्लाह इब्न मसऊद उन जो नालो रसूलुल्लाह जी खिदमत में आयो या रसूलुल्लाह अल्लाह तबारक व तआला के केड़ो अमल तमाम घणो वणदो सब जो सुभान अल्लाह। महबूब करीम फरमायो त जेको शख्स पांजे पांजे वक्त ते जे नमाज जो टाइम फजर जो टाइम फजर जे टाइम ते नमाज पढ़े। ज़ोहर जो वक्त ज़ोहर जे वक्त में नमाज पढ़े। असर जो वक्त असर जे वक्त में नमाज पढ़े। मगरिब जो वक्त मगरिब जे वक्त में नमाज पढ़े। इशा जो वक्त इशा जे वक्त में नमाज पढ़े। पांजे पांजे वक्त में इबादत करे। अल्लाह फरमाए थो त इहो अमल बाने जो मूंखे तमाम घणो वणंदो आहे। समझो सुभान अल्लाह। अल्लाह साईं शरतो असां के नमाज पढ़ने की तौफीक अता फरमाए। सब आमीन चओ। रसूलुल्लाह जंजी ज़ात बाबरकात जो सहाबी वरी अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह अल्लाह तबारक व तआला के बी केड़ी शे वणंदी आहे। महबूब करीम फरमायो त जेको पांजे वालिदैन जी खिदमत कंदो उन्हनि जो चयो वठंदो त अल्लाह तबारक व तआला के इहो फेल भी तमाम घणो वणंदो आहे। समझो सुभान अल्लाह। अॼुकल्ह असांजे मुआशरे में वालिदैन जी इज्जत नाहे रही। वालिदैन जो अदब नाहे रहियो। तकरीर थी वाह थी मौलवी आयो बाबा ट्राकोड़ा करियो वाह मौलवी पर कुछ कमल जो गालियों कुछ एडे कमल जो गालियों जेके असा लिखराण आया असा जे अचण जो मकसद अचो त अल्लाह जे कुरान का पुछा क्यों त वालिदैन जी केतरी इज्जत ऐं केतरो शान वा। हाणे सलात पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या वरी आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो व इज़ अखज़ना मीसाक़ बनी इस्राईल ला तअबुदून इल्ला अल्लाह व बिल वालिदैन इहसाना। अल्लाह फरमायो हबीब उन वक्त के याद कयो जने बनी इस्राइल का मारब जी ज़ात बाबरकात वायदो वरतो त इबादत करनी है त अल्लाह जी इबादत करनी है। इबादत का बाद में बे नंबर ते मां हुक्म दिनो मास केड़ो हुक्म जा मौला। अल्लाह फरमायो उन्हनि के हुक्म मिलियो त पांजे वालिदैन सां सोणाई कयो। समझो सुभान अल्लाह। एकड़ी आयत में वरी बी आयत में अल्लाह ताला फरमायो वअबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैआ व बिल वालिदैन इहसाना। अल्लाह फरमायो मारब जी इबादत कयो मूसा के शरीक न बनायो। बे नंबर ते केड़ी गाला त पांजे वालिदैन सां सोणाई कयो। समझो सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला वरी 15 सिपारे में इरशाद फरमायो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह फरमायो हबीब तुझे रब फैसलो करे छड़ियो
इबादत करनी है तो अल्लाह जी ज़ात जी इबादत करनी है बे नंबर ते वालिदैन सा सोनाई करनी है उन वालिदैन न नबड़ में तोखे पालो तो जी परवरिश कई तोखे हर जाए बचायो तोखे हर जाए शफकत वारी निगाह सा ॾिठो हाणे अल्लाह जो हुक्म इम्मा यबलगन्न इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा अल्लाह फरमायो जॾहिं वालिदैन मां को हिकिड़ो या ॿई ॼणा कोढ़ाए पमे पहुचनि तो तूं छा कर फला तकुल लहुमा उफ़्सिन वला तनहरहुमा तो उन्हनि जे लाइ भली ॻाल्हि कर उन्हनि खे उफ़ बि न चओ उन्हनि खे छिड़क बि न ॾे वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा ऐं उन्हनि खे इज़्ज़त वारी ॻाल्हि कर समझो सुभान अल्लाह अल्लाह ताला वालिदैन जो शान तो बुधाए अल्लाह ताला वालिदैन जे अज़मत जी ॻाल्हि तो बुधाए ऐं जेको वालिदैन जे दुआ सां रखियल हूंदो आहे उन जा बेड़ा पार हूंदा है हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो कुरान फरमाईंदो आहे वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां ॻाल्हाईंदो आहे समझो सुभान अल्लाह कैसा ॻाल्हाईंदो आहे अल्लाह सां ॻाल्हाईंदो आहे पोयां बि ॻाल्हाईंदा हलो यार कैसा ॻाल्हाईंदो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात सां कलाम कंदो आहे ॻाल्हाईंदो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम रस्ते सां अचे तो पियो थकिजी पियो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला मुंहिंजे लाइ सवारीअ जो इंतज़ाम कर हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह फरमायो ए मूसा इहो जबल क्रॉस करे ॿिए तरफ़ अच हज़रत मूसा अलैहिस्सलाम जबल क्रॉस करे ॿिए तरफ़ आयो आहे जॾहिं ॿिए तरफ़ आयो उते हिकिड़ो शख्स बीठो आहे उन शख्स खे हज़रत मूसा अलैहिस्सलाम मिलियो आहे उन शख्स सां गुफ्तगू थी आहे अल्लाह फरमायोसि इहो शख्स तोखे उन मंज़िल ताईं पहुचाईंदो उन शख्स छा कयो जो हिकिड़े कक्कर खे इशारो कयो आहे उहो कक्कर ज़मीन ते लही आयो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम सवार थियो आहे जिते वञणो हो उते वियो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हिनखे एॾो पावर कीअं हिनखे एॾी ताक़त कीअं हिनखे एॾी मज़बूती कीअं हे जेकॾहिं इशारो थो करे आसमान मां कक्कर ज़मीन ते लहींदो अचे हिनजे इशारे जी देर आहे छा ॻाल्हि आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो ए मूसा हिन पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत करे पंहिंजे वालिदैन खां दुआ वरती आहे हिन दुआ जो इहो सिलो आहे समझो सुभान अल्लाह इहो वालिदैन जे दुआ जो सिलो आहे जेको पंहिंजे वालिदैन खे रंजाईंदो आहे तकलीफ़ूं ॾींदो आहे उहो हिते बि ख़्वार अॻिते बि ख़्वार पर जेको पंहिंजे वालिदैन जी इज़त कंदो आहे अदब कंदो आहे उनजी हिते बि इज़त आहे अॻिते बि इज़त आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशाअ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाअ व तुइज़्ज़ु मन तशाअ व तुज़िल्लु मन तशाअ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर अल्लाह फरमायो हबीब तू फरमा ए मुझा अल्लाह तू बादशाह जो बादशाह है अल्लाह केरा बादशाह जो बादशाह कल इमरान सीट ते हुयो अॼु कोन्हे सुभाणे पियो हिन सीट खे संभालींदो वरी हलियो बि वरी टियों ईंदो हलियो बि पर हकीकी बादशाही अल्लाह जी आ समझो सुभान अल्लाह अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाए तो बादशाह जी बादशाही मुझे हथ में आ जेके चाहींदो हां इज्जत अता फरमाईंदो हां जेके चाहींदो हां ज़लीलो रुसवा कंदो हां जेके चाहींदो हां बादशाही ॾींदो हां जेका चाहींदो हां बादशाही कसींदो हां मुझे हथ में हर भलाई आ ऐं मां रब हर शइ जे मथां कादिर हां किसी को ताज सुल्तानी किसी को भी किसी को ताज सुल्तानी किसी को भी दर
गड खां दुआ पिनदा क्यों उन्हनि जी दुआ थी वई तवा जो बेड़ो पार थी वेंदो समझो सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेके सहाबी सगोरा दिना उन्हनि सहाबी सगोरन मां चार जेके खुलफाए राशिदीन सॼो वेंदो आहे समझो सुभान अल्लाह उन्हनि मां पहिरें नंबर ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुआ केरो आहे पहिरें नंबर ते हज़रत अबू बकर सिद्दीक़ जंहिंजे लाइ महबूब फरमायो त अफ़दलुल बशर बादल अंबिया नबियन खां बाद में इंसानन में सब खां वधीक फज़ीलत वारी ज़ात आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात वाह मुझे सिद्दीक़ जो शान वाला शान वाला सुभान अल्लाह वाह मुझे सिद्दीक़ जो शान आला शान खोले दे सो कुरान के फाइक जे फरमान के वाह मुझे सिद्दीक़ जो शान आला शान दादा सुभान अल्लाह चो सोने सिद्दीक़ जा आशिक आयो त दादा सुभान अल्लाह चो बे नंबर ते हज़रत उमर फारूक महबूब फरमायो तो मुखा बाद में को नबी ना है मुखा बाद में को नबी ना है पर जे कदे थे हा त हज़रत उमर फारूक थे टे नंबर ते हज़रत उस्मान गनी जे जो लक़ब ज़ुन्नूरैन यानी बिन नूरन वारो तो असा सुन्नत जो अकीदो त रसूलुल्लाह त नूर पर रसूलुल्लाह जा बच्चा भी नूर न समझो सुभान अल्लाह हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो यो लक़ब को हिता वारा सनीदा को पीर कोठ वारा सनीदा या को खैरपुर वारा सनीदा न हज़रत उस्मान गनी के अल्लाह जा मलाइका अर्श ते ज़ुन्नूरैन सरीदान समझो सुभान अल्लाह हज़रत उस्मान गनी रसूलुल्लाह जो न्याणो रसूलुल्लाह जो सहाबिया रसूलुल्लाह जो बन्याणो यके बाद दी करे हिकिए जो विसाल थो और रसूलुल्लाह भी परडाई करे हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु के ॾिनी ऐं चौथे नंबर ते हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा जेके सोने अली सां प्यारा वो हथ मथे करे सुभान अल्लाह आता था जब अली वली कारज़ार में दुश्मन को भेजता था वो चुन चुन किनार में आता था जब अली वली कारज़ार में दुश्मन को भेजता था वो चुन चुन किनार में मरहब के सर को फाड़ा खैबर को यूं उखाड़ा अल्लाह ने रख दी कुव्वत दिल सवार में हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा जे ला रसूलुल्लाह फरमायो अंत अखी फिद दुनिया वल आखिरह ए सोना